तो हूंदे त इलाही थो वणे। थर में रुगो आऊं त की न आहियां। अलाए को आऊं त सॼो ॾींहुं तो में थी ॾिसां। मूं सवाब ॾे ॾिस न चरी। पोइ त सवाइ सूरन जी की किने। ईअं किने सुमल जे ईअं हुजे न त मल्हार वीचारो भिटुनि खे भाकर जी ॿारनि जी कीन रोए। मल्हार वीचारो मल्हार को मल्हार ॾिसी कीन थी जेके न तूं तलवारी जहिड़ा ॾावण विझी छॾिया। ही सीम साई कॾहिं थींदी? तॾहिं थींदी जॾहिं ॾुकारा ॾे में मुज़ी थी मरंदा। अब्बा चयो बि त वरी कुॼाड़ो बि चई तुंहिंजी गिला पेकी वरी कहिड़ी? ए त तूं खारो आहीं। ए तूं सुणाए ई ॻाल्हि सची आहे? अलाए को आऊं खे त ख़बर की नथी पवे। राहुल ॿुधो अथमि त सेठ बहराम जी धीउ नाहिद आई हुई हिते। हा आई हुई। ॾाढी अजीब छोकिरी आहे। सम्झुसि कोन। हूअं बि तूं अॼुकल्ह मुंहिंजी ॻाल्हि घटि थो सम्झे। अरे बाबा हू त तव्हांजी दोस्त सेठ बहराम जी धीउ आहे। हा सेठ बहराम जी धीउ आहे, असांजी न्याणी आहे। पर छा जेको हुन कुझु कयो तोखे सुठो लॻो आहे? इहो त संझा खे काॼ में वठी वई। हा तव्हांजे हिसाब में त इहो वॾो ॾोह हूंदो। तोखे ख़बर आहे? तोखे ख़बर आहे त संझा के शहर जे सेठ चनेसर साहब जी धीउ नाहे जो गंदी कुले करे क्यों दर दर घुम थी वठे। इहो त ठहियो हुन फोटू बि कढिया आहिनि। सुभाणे अख़बारुनि में छपबा, माण्हू ॾिसंदा। मुंहिंजे अछनि ॿारनि में धूड़ पवंदी ऐं तूं इहे वात पटियूं ॾिसंदो रहंदे। तूं सम्झे थो त कुझु थियो ई कोन्हे को। ॻोठ जी छोरियुनि जा वारे वारे ते फोटू किताबनि में छपा। मां अॼु ई बहराम सेठ सां ॻाल्हाईंदुसि। पंहिंजे लाइ अलॻि आहे पर ईअं कंहिंजे ॻीचीअ में हथ विझणु चङो कोन्हे को। इन जी ज़रूरत कान पवंदी। ऐं पाणे नाहिद खे सम्झाए छॾींदुसि। तव्हांजी इज़त रची ईंदी। ठीकु आहे। असां ॿिनि दोस्तनि जी यारीअ खे कस लॻण खां इहो ठीकु आहे। खेद अॻ में ख़बर हुई त हिन चौकीअ ते मज़ो न आहे। वॾा ही चौकी थुरई आहे, ही त आहे चौकड़ी। हाय हाय बाबला, ज़िंदगीअ में हिकिड़ो भेरो थाणे बदिरां सुमार खान खे थाणी मिली, अॼु चौकीअ बदिरां हीअ चौकड़ी मिली। ख़ैर वेंदा लोड़ लही। पाशा अञा त 2-3 ॾींहं मस थिया आहिनि। ॿिया 2-3 ॾींहं लॻंदा पोइ वेंदा पखियो ॾामी पंहिंजे असुली आख़िरनि ते। वॾा अॻूणी चौकीअ जा हाल कीअं हुआ? इहा त ॻाल्हि ई न पुछ बाबला। असुल सोनी हुई सोनी। ॿियो मेड़ पर वरी छा? पुट तो रब मज कॾहिं ख़बर ॿुधी आहे? हा जी भरात ना सुख्या संजा वेठासीं त बचे चल सजण खान सची पची माण्हुनि जो सजण थी अची वेही रहियो। वॾा ॿुधो आहे त ॾाढी ईमानदारी थो ॾेखारे। कहिड़ी ईमानदारी थो ॾेखारे? पाण न खाए त उको न खाए पर ॿियनि ग़रीबनि जे रोज़ीअ ते बि लत। वॾा पोइ अहिड़े पासे वरी वञण खां चङो आहे त हिते हथ पेर हणजनि।
बाबा तुमको बेवकूफा रेतीअ में जथोराड़ी हणजे तो कुजाड़ो मिलंदी वो चौकी जो लोडन लमन में आहे तो मिड़ई ख़ैर पर आहे तो वॾे रस्ते ते न हाँ साईं वाकई जी हो रात ते ना सलामकुम वालेकुम सलाम ओड़ा काडे संबंध कई दवा सरकार बैरेज पे वजू बेरंज में वञो जी बाबा बाबा सिपाही इन जा नाला वाला लिखो हाज़ुर साईं नाला को नाला न ये चौकीअ ते कोसी उबासन ॾियण लाइ वेठा आहियो जा ॿियो त कुझु की न खयो अथव न सूरन सवा कुजाड़ो खणंदा रहो गरीब हे कुजाड़े जी आहे ऐं हिन में कुजाड़ो आहे ॿ टे सर दाणा आहिनि माना अन्नो साईं कहिड़ो अन्न आहे ॿ टे कणा ॿिज लाइ रखियासीं तोखे त ख़बर आहे हेॾे छंडूं पियूं की न सो ओड़ा मूंखे त इहा ख़बर आहे त अन्न जे चुरप ते पाबंदी लॻल आहे हे सरकार तूं त अॼु बि ॻाल्हियूं थो करे ॾिठे सदा हिन पोड़े खे त कानून जी ख़बर कान्हे का पोड़ा कानून जी ख़बर खदो कर अन्न जी चुरप ते ॾोह जी बाबा सच थो चई ए माण्हुनि जो हलणु कॾहिं खां थींदो मूं माण्हुनि जी कॾहिं ॻाल्हि कई आहे अन्न जी ॻाल्हि कई आहे साईं ही ॿ टे सेर अन्न खाइण लाइ ओड़ा ॿ टे सेर हुजनि जा ॿ टे मण हुजनि हा बाबा सच ॾोह त ॾोह आहे न चुप करे बीह रहो न त लठुनि लाइ सुॼाए छॾींदोसांव पोइ त तुंहिंजे लाइ इहो ई नुस्ख़ो आहे त तूं सर्विस ज्वाइन करे पंहिंजी इंडिपेंडेंट लाइफ गुज़ार सिर्फ इहो नुस्ख़ो आहे तूं बि त नौकिरी वरिती पोइ तुंहिंजो मसइलो हल थियो घटि में घटि पेट जो मसइलो त हल थी वियो इहो सिर्फ़ इन करे जो तूं अकेलो आहीं पर आउं पुछां थो छा तूं सेटिस्फाई आहीं मुंहिंजो मतिलबु आहे मेंटली न बिल्कुलु अनएडजस्टेड सॼी ॻाल्हि आहे क़बूलियत ऐं इनकार जी क़बूलियत जीअण जी आछ थी करे पर खोखले जीअण जी ऐं इनकार ओचिते मौत खां थो बचाए पागल थो करे रावल असां जॾहिं एमए जे आख़िरी साल में हुआसीं त साईं अली हसन चवंदो हो त हयातीअ खे आसान बणाए वठो ऐं जियो हिन जो मक़सदु त जीअण चाहींदो त जी न सघंदो ऐं जीअण खे सम्झणु चाहींदो त हयाती अञा ॾुखी थी वेंदी ईअं न बिल्कुलु सरेंडर करण लाइ लकीरूं काफ़ी आहिनि पोइ भली हिकिड़ी लकीर ओरांगे वञ या टिपी वञ पर आख़िरी लकीर त नथी टिपी सघिजे न सॼण जीअं तूं पंहिंजे चौधारी माहौल जे अॻियां सरेंडर नथो करे सघीं तीअं आउं बि सरेंडर नथो करे सघां सम्झई कजे त साह खणी सघजनि था फ़क़ति साह आहे न जीअं ॻोठ में सेठ माणक आहे ऐं तव्हां वारो जमादार सुमार ईअं चङो अच्छा ॿियूं ॻाल्हियूं पोइ गाॾी में कंदासीं अच्छा हल सलाम साहब सरकार तव्हां हिन पासे कीअं छो भला असां हिन पासे नथा अची वञी सघूं था सरकार अहिड़ी ॻाल्हि त किन्हे मूं ईअं पुछो सरकार मूंखे त हर भर हिन पासे माने छॾियो उते हूंदोसि रोज़ पियो तव्हांजो दीदारो थींदो हो सरकार रावल साईं बादशाही वर करा हटो 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 अचो न साईं तव्हां हेॾा अचो न काका अमीर सरकार तई गराज ॾा पिया वञो जी बाबा हा रवाला वञूं पिया पर जमादार हुननि खे रोकियो बीठो आई की न न बाबा हे त मारवाड़ा माण्हू ॻोठ जा हाल वाल पे कया बूढ़ थो वणे सुबुह खां वठी झलियूं बीठो आहे असां वटि की कोन्हे न साईं तव्हांखे त ख़बर आहे अन्न जे चुरपुर ते पाबंदी लॻल आहे उहा ॻाल्हि पियो सम्झायां न त सम्झ में नथी अचे बाबा साहब कहिड़ो अन्न जो केकड़ो खणो अथव ॿ टे कणा जमादार रदी कयो वेठो
छॾे ई नथो। जगामी वञ। अल्लाह आबाद रखी तोखे त अल्लाह आंदो हिन बला मां जिंद छॾाई थी हल पास गा। सुमर खान हिननि माण्हुनि ते मन माण्हू हुअण जे नाते रहम करी। बाबल साईं अहिड़ी ॻाल्हि किनी। अहिड़ी ॻाल्हि वरी छा? जिन माण्हुनि जे पेट में गिरह बि कोन्हे उन्हनि माण्हुनि जे आंडरनि में हथ विझण कॾहिं छॾींदे? माण्हुनि खे एतिरो त छॾियो ख़ुदा जा बंदा जो गभे जी ॻोल्हा त कनि। रावल अचताला ॾिठो जग जहान जा सॼण थो पिया हलनि। रावण खे त असल हेॾा माण्हू वकोड़े विया। जी भौरा तिन्ना जी सर। इन अखबार में डूंगर हाणो दे जिसमें एक आर्टिकल छपियो है। जी सर। हैरत है एक्चुअल मज़मून निगार पंहिंजो नालो ज़ाहिर न कयो आहे फ़क़ति ॾोथीअ जे नाले सां लिखियो अथसि। वरी तकलीफ़ अथसि त थर जा मोर ऐं हरण बंदूकुनि जे ठकाउनि सां पिया मरनि। मूं बि इहो मज़मून पढ़ियो आहे। पर इहो ॾोथी केरु थो थी सघे जंहिं सीने में कुकड़ जी दिलि पियल आहे जेका फायर नथी बर्दाश्त करे सघे। इहा ख़बर त साईं एडिटर खे ई हूंदी। सेवन 30 मिला है। सिंधी जी ख़ासि चूरो चांहि मेहमान नवाज़ी ऐं रेड रोज़ चांहि त गॾु गॾु हलनि थियूं। नंबर 1 क्वालिटी ब्रुक बॉन्ड रेड रोज़ चूरो चांहि अहिड़ो रंग जमाए जो सवाद अची वञे। तव्हां ठीक 16 मिनट लेट पहुता आहियो। सर सिर्फ हिन जे करे देर थी है। तव्हांखे त ख़बर आहे और तूं मैदान सां गॾोगॾु वक़्त जी पाबंदी में सभिनि खां पोइ हूंदियूं आहिनि। ओहो और तूं सर लेट जो ज़िम्मेदार ही आहे। आऊं छो तोखे तुंहिंजे दोस्तनि देर न कराई हुई। वक़्त जी क़दर न कंदो त वक़्त जा शिकार थी वेंदो। ख़ैर ॻाल्हि करियो कम जी। सर असां हिकु तंज़ीम सुख ऐं सुकार जो बुनियाद विधो आहे जंहिंजी तरफ़ां सेमिनार पिया करायूं ऐं अव्हांखे हुन में चीफ गेस्ट थियण जी दावत था ॾियूं। छा नालो ॿुधायो हुन तंज़ीम जो? सर सुख ऐं सुकार। बाबा इन तंज़ीम जो वर्क कहिड़ो हूंदो? कंहिं क़ाइमु कई आहे? कंहिंजे लाइ क़ाइमु थी आहे? सर अव्हां जो जंहिं इलाइक़े सां तालुक़ु आहे उनमें ॾुकार ऐं कहत तमामु घणो आहे।
माण्हुनि जी जापे जो मसलो आहे सर। बाबा ॻाल्हि हीअ आहे त आउं तव्हांजी दावत त क़बूल करियां थो, पर चीफ गेस्ट जी हैसियत में न, बल्कि हिकु आम ॿुधंदड़ जी हैसियत में। जेकॾहिं मूंखे वक़्तु मिलियो त मां ज़रूरु ईंदुसि। प्लीज़ सर। ॾिसो बाबा, वक़्तु मुंहिंजो अमीन आहे ऐं असां वक़्त जा अमीन आहियूं। जेकॾहिं वक़्तु असां सां ख़यानत नथो करे त पोइ असां छो करियूं? मूं चयो न, जेकॾहिं वक़्तु मिलियो त ज़रूरु ईंदुसि। बाबा ईंदा न, बाबा चांहि खणी आ। अनवर साहब, केड़ा हाल अथव साईं? वाह साईं वाह, कुहोब था ऐं करब था लहो त केड़ा हाल अथव? साईं अवां जो ॾोह न आहे, अवी अख़बारुनि वारा वाकई शींहं शेर आहे। वणेव त शहजो, वणेव त फै करायो। सेठ साहब, डंडनि में ॻाल्हियूं करण त केरु अवां खां सिखे। हा वाकई जीअं अवी ओपिनियस जा क़ाइल आहियो। अॼोके आर्टिकल में बि त आहे न साईं, ॾाढा रहम दिल थी पिया आहियो साईं। सरकार, अख़बार जो पेट भरण त सवलो आहे, पर हक़ीक़ी मैटर मिलणु ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। अनवर साहब, असांखे अवां खां ॿियो कुझु बि पुछणो न आहे। पुछणो फ़क़ति इहो आहे त इहो ॾोथी केरु आहे जंहिं हेॾे वॾे फटाके छोड़ण जी कोशिशि कई आहे साईं? पर अव्हांखे त ख़बर आहे न साईं त फटाका फटाका ई हूंदा आहिनि। सरकार, असांखे त बाय पोस्ट मिलियो आर्टिकल, छपे छॾियोसीं। ठीकु आहे साईं, पर पंहिंजे क़ीमती घड़ियुनि मां कुझु घड़ियूं असां लाइ कढो। न न, ॿियो मिड़े ख़ैर आहे। चवण जो मतिलबु इहो आहे त चांहि पीते तमामु घणा ॾींहं थी विया। महिरबानी, सॼो वक़्तु तव्हांजो आहे। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। खुदा हाफ़िज़। संगार वारा हलिया विया साईं, कॾो का घरनि जा दर बि पलियल आसरा पूरियो छॾनि मोर। हो आस पुठियां ॾेह तगन, आस पली त ॾेह लुॾिया। पर तो त कीन पली न। जे ॾींहुं वसण तां वेसाह हुयो, ते ॾींहुं जहिड़ो साह हुयो। साईं, मथे चंड तूणी ॾिसजांइ, सॼो ॻोठ ख़ाली थी रहंदो। ख़बर अथमि, चंड त हूंदो न। साईं तूं चंड खे कुॼाड़ो कंदे मोर मरा साईं। कोसी वारीअ ते थधियूं फुड़ियूं नथियूं पवनि त ठहियो, चांड्रुकी त हूंदी न। अचो अचो यार, मैं जरा खुश भले भले आए जमादार वड्डा, भले आए। वे वे जरा तूं त ख़ुशि आहे न बाबला? अल्हम्दुलिल्लाह। ए इए वारी ते पेर माण्हुनि जा ड्रहन की न, तुंहिंजा त डठे ईअं थी विया। अलाए यार किथे पे गुज़ारी? यार मैं जरा तो त न मिस्किन जी ख़बर ई कान वरिती। भला साईं वॾो आहे या निकिरी वियो? हाँ, साईं इत आहे, ख़ैर आहे न। बस रे यार, मैं जरा साईं वॾे खे बदिली जो चयो,
अञा त कम बि की नथो थिए। मौला मालिक आहे, जेसी उतु चूणो पाणी हूंदो तेसी खाइणो पवंदो। वेदरा चूणो पाणी बि हुजे न चौकीअ ते। हाओ समुद्र माना त चूणो पाणी उते घटि आहे, ईअं न मां घोर वञा। जी बुरा त न जी। अरे सुमारा खुश आई ना? बाबा बिस्मिल्लाह। बाबा खुश रखण खां मिसकिननि खे त तव्हां बादशाह जी वस में आहे न। मूं तो वारो कम तो हिसाब चई छॾियो आहे, पर ॻाल्हि त ॿुधो। जी 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 साईं। भला तोखे ने चौकीअ ते का तकलीफ़ आहे की? बाबल असां त थिया कानून ऐं कानून वारनि जा गुलाम, इहो त कुझु बि किन्ही बाबल। बसि थोरो बचनि खां परावा थियासीं, उन करे पे अर्ज़ु कयोसीं बाबल। हाँ ठीकु आहे, बसि तुंहिंजो कमु थी वेंदो। लख लाइक लख ऐसा साईं। वरी को ॼाणो चओ। बाबल हू जेको नओं छोकिरो आयो आहे न, उनखे जे मुंहिंजी पार्तरी करे छॾियो त वॾी महिरबानी थींदी। कहिड़ो इहो सही आहे? बाबल हू जेको नओं छोकिरो आयो आहे न, उनखे जे मुंहिंजी पार्तरी करे छॾियो त वॾी महिरबानी थींदी। कहिड़ो इहो सही आहे? जी बाबा। सुमार ये कल्हो का छोकिरा आहिनि, टके जे कम जे लाइ उन्हनि खे चवां सो इहो कोन थींदो। बाबल साईं एतिरो त चई छॾियोसि, अहिड़ी हनेस्टी त न ॾेखारे बाबा। ख़ैर इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं पोइ। बसि बसि बाबा, अलाह जे आसरे तव्हांजे आसरे त वेठा आहियूं। चवण हल 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 चऊं बाबल पार्तरी सही। हलो चऊं मेरा यार, ये तोखे टेम करे अच्छे कारे जा धड़ी है को अची मुझे पुठिया पियो आहे। ए सिजो बरे खा को छोरे के अंबुरन ते चाड़ियो नी ए नथो वने त को गुजारो। वरी ही ॾिसो बदलेदार। ये तोखे त दुनिया जहान जी न का खबर न का ता बदला करे करे मथे ते चाड़ियो वने। ये खुदा जी बंदी साईं सदायो त सुबह खां तव्हां पियो ही पिड़ कटियो बीठो आहे। हा हा मूंखे ख़बर आहे त तुंहिंजो सगोरो साईं कुॼाणो चवंदो, ईअं चवंदो न त संती ॿिनि जे विच में अख जो टुकड़ो थियल टुकड़ो लिखी ॾियो, सो तूं वञी लिखी ॾिस, मुंहिंजो कुॼाणो वञे ॿिनि मंझि, तोखे सॼो इख़्तियार आहे। ये फराम ईअं त कीअं नथो चवां, सॾ ते त वञे पोइ ॾिठो वेंदो। उहो ईअं चवंदो न, ही त मुंहिंजी ॿिनि जो टुकड़ो बि तूं खण, ईअं चवंदो न। अबा मोर ए आओ सदको न पांजे बच्चे ए तो साईं ना वनी त दिस मता बियो को कम हुजे पो। हां वनी बाप क्या साईं मोर आयो है। सरकार मोर मोर जी साईं। बाबला अलाए कंहिंजे कुल्हनि ते पियो कुॾी। जी साईं। मोर जूं कुखियूं ठलियूं हूंदियूं आहिनि न, तॾहिं बि पियो नचंदो आहे। ए मियां तूं त माड़ू जो बचड़ो आहीं, ए हू त बेसमझ बेज़बान। सरकार आवां के कम सां घुरायो। मूं जंहिं कम सां तोखे घुरायो आहे न,
उनजी तोखे ख़बर त हूंदी। पर सरकार में कुछ सुणायो त सही। बाबा वसंत खे मूं इन कम जे लाइ ॿुधायो हुयो, हुन ते वीचारे हाकार कई हुई। सिधी सही ॻाल्हि आहे, न को नुक़सानु आहे न को घाटो आहे, बनी समय बनी जुड़े थी। पर साईं पर वरी कुजाड़ो जी, हा नंढा आहियो, हथ जी छांव सां पाले वॾो कयो अथऊं, एतिरो आतिरो उमेद बि न रखूं। पर सरकार असां त उन टुकरे बस एतिरो घणो आहे। नंढा जी सरकार। हवायो वसंत लाइ कहिड़ो टुकड़ो रखियो अथई? सरकार खूह वारे ॾहरनि। पर सरकार असांखे मोरिया बनी विकिणी कोन्हे, पोइ गुजारो कंदी। हा मोर जो नंढड़ो आई, पर जेको ॻाल्हाई थो न, अहिड़ो ओछो ॻाल्हाइण मूं किथे कोन ॾिठो आहे। साईं असांजी शइ आहे, नथा ॾियूं, असांजी मर्ज़ी आहे। अरे जेकॾहिं मर्ज़ी तव्हां जीअं तव्हां जड़नि जी हलंदी अचे हा त कस ऐं थर जूं ज़मीनूं हेसी ताईं बचनि कोन हा। ॾिस मोरा, तोखे उन खां वधीक सुठो टुकुर मिले थो। इहा बनी तुंहिंजे घर खां परे आहे ऐं ॾुखी बनी आहे। साईं में चवंदा असांखे का बि ॾुखाई कीने, को अची असांजे पुठियां त ॾेई पिया आहियो। कंठ मां न ॻाल्हाए, कंठ मां न ॻाल्हाए। हिकु बुख ॿियो बगी करणी। अरे तोखे ख़बर कान्हे त कारो ॾुकारो वरहनि खां लवण ॾींदो पियो अचे। गुजारो ॾींदी बनी आहे तोखे, ॿिज पोखींदे तॾहिं बि सड़ी वेंदी। सरकार उजड़ी बनियूं तोड़ी वनियूं, छॾण असांजो वड़की ने। आऊं बनी मां वार जी लप न ॾींदुसि। सरकार उजड़ियूं बनियूं तोड़ी वनियूं, छॾण असांजो वड़ किने। आऊं बनी मां वारी जी लप बि न ॾींदुसि। सरकार उजड़ियूं बनियूं तोड़ी वनियूं, छॾण असांजो वड़ किने। आऊं बनी मां वारी जी लप बि न ॾींदुसि। जी साईं। ॾिठी? हा साईं। माण्हुनि खे जेकॾहिं लगाम नथो ॾिजे त पोइ ईअं था ॻाल्हाइनि। ईअं त आहे साईं। लगाम तमामु ज़रूरी आहे। हा साईं, लगाम ज़रूरी आहे। तुंहिंजो त कमु साईं कराए ॾिनो न, हाणे थिए ख़ुशि किन न। यार बेदरा लीला लहर थी गई। ईअं न, इहे जो ई जी बुरा तुंहिंजा। सुमार खान इलाज पुछणो आहे हिकिड़े हमरा। हुकुम कर जरान। सुमार खान भला मंझि ज़हर हुजे थो त माण्हू मथो चिथे मारियो छॾे। जे माण्हू जे मगज़ मंझि ज़हर भरिजी वञे त पोइ उनखे चिथे छॾिजे। मथो सफ़ा चिथणो बि कीने न। खुली ॻाल्हि कर जरान। सुमार खान ॻाल्हि हीअ आहे त छोरो मोर पियो टाॾियूं जी मस्ती करे घणी। सच पुछी त इन छोरे जो वाक़ई मथो फिरी वियो। अवां जूं अखियूं आॾो पयूं अचनि त मथो चिथे छॾियांसि। चयमि त मथो सफ़ा चिथणो बि कीने न। तुंहिंजी मोकल हुजे ऐं साईं वॾो न पुछे त अहिड़ो सिधो करे छॾियां जो सॼी उमिरि ज़ाद करे। बसि ॿ टे ॾींहं गर्मी खटाए। नदरा
इन छोरे दे पाप पानी जो असांजो बि आहे जिन ओधर उगान ते अचा न त वसंद सुधो सॼो घर हिते पहुतियूं लाहे पर वरी कुझाड़ो थोरो माण्हू ॾुखियो लॻंदो जेको कानून कानून करे मरे थो उहो वरी के इहो असांजो साहब जग जहान जो सजण खान इन जे हूंदे त न छोरे मोरे कज कढी सिधो करणु अंजोगता आहे न जी साईं जी जी हा साईं हा साईं माण्हू पंहिंजा बुता नाला रखियो हलनि पोइ साईं कंहिंखे चइजे जी 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 साईं जी जी साईं इहो ॻाल्हि ईअं आहे त हमरा खे हिन तरह में रखण वक़्तु कंहिंखां पुछो कंहिं बि कोन साईं साईं ए साईं अवां बि त हिते साईं काफ़ी वक़्तु काटे विया आहियो ए साईं हाणे बाला ऑफिसर थी वियो त घोरियो साईं पर न साईं न साईं असांजे लाइ त तव्हां न आहियो पर साईं जॻह जे लाइ त बाला अमलदार आहियो न साईं हा साईं जी जी साईं इहो सॼण पंहिंजो बि सॼण कोन्हे नवां छोकिरा आहिनि न कंहिंजी इज़त न कंहिंजो मान बसि साईं हाणे इहा जेका पंहिंजी अमानत तव्हां मोकिली इहा वठो हाणे साईं बसि हितां कढो त पोइ हाणे अव्हां जी मर्ज़ी खणी किथे बि रखोसि जी 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 साईं जी महिरबानी साईं महिरबानी साईं लिखाए सां कुर्ब साईं कुर्ब कुर्ब महिरबानी मिंद्रा जी सरकार तव्हारो सॼण बि हली पई मां घोर वञा बस तोखे सिर्फ़ इन ॻाल्हि जी परेशानी आहे त रावल जी माटेली मां चरी आहे न फ़क़ति इहा ॻाल्हि न पर रावल बि कॾहिं मूंसां अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि कोन कई आहे सर रावल जो ॻोठ खां कटियो कटियो रहण मां बि तो कीअं न सम्झो न सर नाहिद पुट इन्हनि सबबनि जे करे केतिरा ई हसास नौजवान खर बदर थियल आहिनि मफ़लूर आहिनि सर हुन जी चरे थियण जे सबबनि मां मूंखे लॻे थो त हिकु सबबु घुट ऐं बूसट वारो माहौल बि इन्हनि सबबनि जे करे केतिरा ई हसास नौजवान खर बदर थियल आहिनि मफ़लूर आहिनि सर हुन जी चरे थियण जे सबबनि मां मूंखे लॻे थो त हिकु सबबु घुट ऐं बूसट वारो माहौल बि आहे पुट तोखे ख़बर आहे त खुट बुसट बि हिकु तशद्दुद आहे तन्हाई माण्हू खे पागल करण लाइ काफ़ी आहे पर जिस्मानी तशद्दुद उन खां बि वधीक ख़तरनाक आहे सर रावल शायदि मुंहिंजी ॻाल्हि न मञे अवां हुनखे हिन ॻाल्हि ते क़ाइल करण जी कोशिशि करियो त हू हुनजो इलाज कराए मुमकिन आहे त हू ठीकु थी वञे नाहिद पुट रावल जंहिं टॉपिक ते मूंसां हेतिरा साल ॻाल्हायो ई कोन्हे उन मां लॻे थो त हू मजबूर ऐं बेबस आहे त पोइ मां उन टॉपिक खे छेड़े खामखा उन दिलि खे छो ॾुखोयां सर रावल जी अपसेटनेस ख़तमु करण लाइ हुनखे घर जो सुठो माहौल मुहैया करे ॾियणु ज़रूरी आहे नाहिद पुट रावल जंहिं घर जो भाती आहे उन घर जी आग वाग संदसि वालिद चनेसर जे हथ में आहे ऐं चनेसर असांजे हिन सिस्टम जो हिकु अहिड़ो थंब आहे जंहिंसां फ़क़ति रावल ई पहिरियां पंहिंजो मथो टकराए सघे थो टई घड़ा मुंहिंजे मथे ते पेर थो वञे तिरकी अची थी किरा पट टई घड़ा चोरी नेठ मर है न को वरी कुजाड़ो कयो तोखे का ख़बर ई न सॼे ॻोठ खे ख़बर आहे साईं सां बेवादबी ॻाल्हाए आयो आहीं बेवादबी हा हा तव्हांखे बस मूं आरन मां कढियो आहे अरे छो अची मथो फिरियो आहे छो थो पाण खे हाई मंझि हणाई ऐं मुंहिंजी अछी ॾाढ़ी मंझि धूड़ विझाई साईं वारनि जो कहिड़ो ॾोह कयो अथसि ॾोह अमां त पंहिंजे घर मंझि साईं वारनि लाइ वॾो ॻाल्हाइण ॾोह हुजे उते ही लाट साहिब साईं जे मोह ते अलाए कहिड़ा गुण छंडे आयो आहे